काथे आ मां याद रही वाहिद इल्ला अर्द करबला इल्ला शाह अल्लाह व शाह अल हुसैन करबला वो ईंदो आ केर या जैसा अल्लाह जी चाहत कद हुजे या जेके हुसैन सदे वठंदो आ सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह गाल थोड़ी वाज़े थी अल्लाह जी चाहत आज मानो दे वने तो हजा इन के भी बड़ो मिसाल दिया मां एड़ा मोमिन भी ॾिठा जन के साल इंतजार हुंदो आ त सही मजलिस अरड़ा मुहर्रम ते थींदी इन जे लाइ कुछ रुपया गॾु कर रखा एड़ा मोमिन जेके चवंदा मां पंहिंजो छेलो गाबो बचाए रखा मजलिस साल पयो आ मस्तूरात एड़ियो जेके 5 रुपया गॾु कंदियूं त शबीर मौला जे बचड़ जी सबीर करणी आ साल इंतजार पहिरियां वरी के एड़ा बदबख्त साईं जिन के इंतजार हुंदो साल पहिरियां त मुहर्रम अचे एसी दे वञा डीसी दे वञा डीएसपी दे वञा छाजे लाइ त हे मजलिस असां जे पाड़े में न थे जुलूस साम्हूं न अचे सबीर साम्हूं न अलम न उहो ई माण्हू तो साम्हूं सां भतन में गॾु खुशियुनि में गॾु शहरनि में गॾु होटल ते वेहो गॾु जहाज में गॾु गाॾियुनि में गॾु मुहर्रम आयो रिश्ता अलॻि जे मोहम्मद कलमो हो पढ़नि इन ते तू मां पढ़ो हुसैन नवासो न मोहम्मद जो पर तुंहिंजो एॾो इश्क चईंदो पुट कुसे त कुसे पर शबीर जी मजलिस थिए जान वञे त वञे पर इमाम हुसैन जो जुलूस अचे हुनखे एॾी तकलीफ़ त हो त चए भली भत कयो सॼी रात बेहयाई थींदी उते कावड़ न ईंदी हे इमाम हुसैन जो जेकॾहिं ज़िक्र थिए तकलीफ़ छो इन लाइ हिकु शइ हीअ ॿुधो हाँ वज़ाहत अल्लामा मोहम्मद बिन अब्दुल्लाह आलूसी रूहुल मान